इक़्तिदार जे ख़ातिर मुंहिंजी मां सिंध जो सौदो पिया करियो। तव्हां इक़्तिदार जे ख़ातिर मुंहिंजे सिंधू दरिया जेको असांजी धन आहे तव्हीं हुन जो सौदो पिया करियो। तव्हीं सौदो पिया करियो पंहिंजो हिननि सूबनि जे नाले ते हिन मुंहिंजी धरती मुंहिंजी माउ खे पैसा करणु चाहियो था। ऐं हिननि खे असां सिंधी क़ौम बाग़ैरत क़ौम आहे। ऐं रसूल बख्श पली जो उहो फिक्र जेको तव्हांजे वॾनि अयूब ऐं यहया साहिब जो तव्हीं त टके जा माण्हू आहियो। तव्हीं त हुनजा पैदावार आहियो। तंहिंजे करे सम्झी छॾियो जेकॾहिं सिंध जे माण्हुनि ते तव्हां अखियूं कढियूं त हीअ सिंधियाणी पहिरीं तव्हांजूं अखियूं कढी छॾींदी मता तव्हांजे पोड़ हुजे। तंहिंजे करे हाणे जा शहरियो पंहिंजी तारीख़ सुञाणो। पाण डप न कयो छा कंदा यार 5000 रुपए जेको माण्हू विकिरो थींदो आहे छा? कंहिं आई फोन ते माण्हू को विकिरो थींदो आहे छा? कंहिं इदारे खे लख रुपया 50,000 रुपया ॾिबो ऐं पोइ पंहिंजे धरती तात खणी वञिबो छा? तंहिंजे करे हिननि खे चओ असीं बुखिया रहंदासीं। असांखे वक़्त ते मानी मिले न मिले, असांखे पाणी मिले न मिले, पर पंहिंजे वतन जे लाइ इहे जान बि क़ुर्बान कंदासीं। साधू चओ भेण विड़बियो हिन खां अकोले सां विड़बो न। पोइ मूंखे यकीन आहे त जंहिं काफ़िले जी अॻुवाणी असांजूं माइरूं कनि, जंहिं काफ़िले जी अॻुवाणी असांजूं भेनरूं कनि, जंहिं काफ़िले जी अॻुवाणियूं असांजा ॿार कनि, असीं कॾहिं बि हाराए नथा सघूं। तव्हां ई असांजी जीत हूंदी जेकॾहिं तव्हां असांजो साथ ॾींदा। त आउं बुखारी जे हिन लफ़्ज़नि सां तव्हां खां मोकिलाईंदुसि। जॾहिं सिंध सॾु करे, जॾहिं वतन सॾु करे त बुखारी चयो आहे अचबो त जिगर शेर जो धारे अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव इलाकास के मारे अचबो, हर हाल में अंजाम के पारे अचबो। जे जंग कंदो तंग त सारे अचबो, जे हूंदो बयाबान त लताड़े अचबो। ए मंज़िल मचू ही वाइदो आहे जे अॻियां उभो आयो त फाड़े अचबो। जिए सिंध जिए रसूल बख्श पली जो।